गर्मियुनि जी मौसम ईंदे ई काशे वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि भंबा डेरा वली मोहम्मद रिंद शिटो मीरवाणी अली ॻोठ चांडियो अली बख्श तीवणो शाह गोदड़ो मोजड़ दोस्त मोहम्मद चांडियो समेत ॿियनि ॻोठनि में पीअण जो मिठो पाणी अणलभ थी वियो। काशे जे इंसानी आबादी मिठे पाणी लाइ दरबदर आहे। मिठो पाणी न हुजण सबबि काशे जा माण्हू खूहनि दॿनि खामनि जो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त खारो पाणी वापराइण सबबि काशे जा सभी मर्द तोड़ी औरतूं मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। उन हवाले सां फरीदाबाद काशे जे सियासी समाजी शहरनि कामरेड अली चांडियो मेहर डेरो कामरेड मुख्तार चांडियो ऐं ॿियनि ॿुधाईंदे चयो त फरीदाबाद काशे जे समूरी पट्टी में जर जो पाणी खारो थी वियो आहे। इंसानी आबादी समेत जानवर पखी पखण उन वॻे मरी विया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां काशे जे ॻोठनि खे वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वई आहे, जंहिंजो कमु गुज़िरियल 4 सालनि खां रुलण जो शिकार आहे। सिंध हुकूमत वाटर सप्लाई स्कीम ठाराइण जा के बि उपाय न वरिता आहिनि। असां काशे जा माण्हू पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहियूं। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह तक जे MPA ऐं MNA खां मुतालबो कयो त असां काशे वासियुनि खे मिठो पाणी फराहम करे असांजी परेशानी ख़तमु कई वञे।